तव्हां पंहिंजे ॿारनि खे IAS बणाइण लाइ सिंधी पढ़ाए करे अगरि IAS उन्हनि खे एग्ज़ाम ॾियारियो त उहे वधीक सक्सेस थींदा। इन विषय ते दिल्लीअ जे डॉक्टर रवि प्रकाश टेकचंदाणी काफ़ी कमु कयो आहे। उन्हनि इन्हनि ते लेख बि लिखिया आहिनि, उहे असां अखंड संसार में प्रकाशित कया आहिनि। असांजे लाइ ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे कि अॼु डॉक्टर रवि टेकचंदाणी असांजे विच में मौजूदु आहिनि। डॉक्टर रवि टेकचंदाणी तव्हांखे 5 मिंटे में ॿुधाईंदा कि तव्हां कीअं हिन ॻाल्हि जो फ़ाइदो खणी सघो था। मां मंच ते आमंत्रित करे आहियां डॉक्टर रवि प्रकाश टेकचंदाणी, दिल्ली यूनिवर्सिटी में प्रोफेसर आहिनि। हिननि जो स्वागत कंदा ज़ोरदार ताड़ियुनि सां। भोपाल नगर जे हिन रविंद्र भवन में तव्हां सभी साथियुनि खे ॾिसी करे, भाउरो भेनरो सभिनि खे ॾिसी करे मन में जेको उत्साह जाॻियो आहे त प्रोफेसर थियण जे नाते ॻाल्हाइण जो जज़्बात, ॻाल्हाइण जो जज़्बो हिकु ज़बरदस्ती ईअं पैदा थियो आहे त लॻे थो हिकिड़ो पूरो 45 मिंट जो क्लास वठां, पर सचपच ही मौक़ो कोन्हे ऐं इहो ॾांहुं उन हर हिकु शख़्स खे अचणु खपे त मौक़े जी तक़ाज़ा, मौक़े जो वक़्तु ॾिसी करे 2 मिंटनि में हिननि अधा 5 मिंट मूंखे ॾिना आहिनि, मां कोशिशि कंदुसि त 4 मिंटनि में पंहिंजी ॻाल्हि पूरी कयां। अखंड सिंधु संसार जा तव्हां सभई बानीकार जेके हिते हाज़ुर आहियो, अदा ज्ञान लालवाणी साहब, मुंहिंजो तमामु सुठो दोस्त अशोक मनवाणी, दादी कमला गोकलाणी, तव्हां सभिनी खे नमन कयां थो, प्रणाम कयां थो। साथियों, जीअं 5 आगरियूं बराबरि न थींदियूं आहिनि तीअं हर हिकु क्षेत्र में सभिनी जो पर पंहिंजो हिकिड़ो महत्व आहे, उन्हनि जो हिकिड़ो महात्म आहे। 5 आङुरियुनि जा नाला मां सम्झां थो तव्हां जेके वेठा आहियो सभिनी खे कोन ख़बर हूंदा, ऐं जिन खे ख़बर आहे उन्हनि जे लाइ ताड़ियूं, जिन खे न ख़बर आहे अॼु खां पोइ यादि करे वञनि। चीच, बाच, विची, ॾसणी, आङूठो। हिकिड़ी लोक कहावत आहे, चीच चवे हल त हलूं, बाच चवे केॾां हलूं, विची चवे स्कूल हलूं, ॾसणी चवे मास्तर मारींदो, आङूठो चवे मां जे वेठो आहियां। चवण जी माना आहे साथियों त चीच जो पंहिंजो कमु आहे, आङूठे जो पंहिंजो कमु आहे, ॾसणी जो पंहिंजो कमु आहे, विची जो पंहिंजो कमु आहे। त समाज जेको ठहे थो, जेको निर्माण थिए थो पियो, सभिनी में विद्यार्थियुनि जो, माताउनि जो, पिताउनि जो, वापारियुनि जो, प्रोफेसरनि जो, वकीलनि जो, ऑफिसरनि जो, सभिनी जो पंहिंजो पंहिंजो हिकिड़ो रोल आहे उन में, ऐं उन रोल खे मिलाए करे जॾहिं यकमुश्त असां थियूं था पिया त हिकिड़ी मुठ ॿधिजे थी पई। अॼु हिते बीहण जो मुंहिंजो मक़सदु आहे, तव्हां पोयनि ॾींहंनि में अखंड सिंधु संसार में 2 किश्तुनि में मुंहिंजो आलेख, मुंहिंजो आर्टिकल पढ़ियो हूंदो जेको मां रायपुर छत्तीसगढ़ में पेश कयो हुयो। सिविल सर्विसेज एग्ज़ामिनेशन जेके हिंदीअ में चवंदा आहिनि भारतीय प्रशासनिक सेवा ऐं सिंधी ॿोली। 2 रुगो इम्पोर्टेंट पॉइंट्स तव्हांजे साम्हूं रखणु चाहींदुसि। हिकु त पस मंज़र छा आहे उहो तव्हांखे सम्झण जी तमामु घणी ज़रूरत आहे। त पस मंज़र इहो सम्झण जी ज़रूरत आहे, सन 47 में मुल्क जो विरहाङो थियो, असांजे लाइ ख़ासि ॻाल्हि आहे। आज़ादी असां सेलिब्रेट कोन करे सघियासीं, आज़ादी जे लाइ लड़ियासीं, सिंध में क़ुर्बानियूं ॾिनियूंसीं, पर असां दाणो दाणो थी वियासीं, भारत में आयासीं। त आज़ादी जो जेको जश्न आहे उहो भुली वियासीं ऐं विरहाङे जो दर्द असां ते हावी आहे अॼु ताईं। त विरहाङे जे करे जेको दाणो दाणो थियासीं, सिंध मां हिते आयासीं, त माना असांजे हथ मां ॿोली वई, संस्कृति वई, ऐं असांजे हथ मां साहित्य बि वियो, ऐं असांजी कंहिं बि प्रांत जी ॿोली ऑफिशियल लैंग्वेज सिंधी हिते कोन्हे। ऐं सचपच जेकी लैंग्वेज जो जेको प्रमोशन आहे उहो प्रांत जे माध्यम सां, ज़मीन जे माध्यम सां घणो थी सघंदो आहे, ईअं त बाक़ी ॿिया कम असां करे रहिया आहियूं। त जेके 3 महत्वपूर्ण पद थींदा आहिनि पूरे जीवन में, तव्हां उन्हनि खे ध्यान सां जेकॾहिं ॾिसंदा त 3 महत्वपूर्ण पद थींदा अथव साथियों, हिकिड़ो PM, ॿियो CM और हिकिड़ो DM। टिनिनि जी पंहिंजी पंहिंजी पोज़ीशन आहे। असां साथियों PM थियण जे नज़दीक हुआसीं ऐं साईं महिर कंदो त मौक़ो मिलंदो थी वेंदासीं, असांजे समाज मां को न को अॻियां उभरी बीहंदो, ऐं CM बि साईं भली कंदो। मध्य प्रदेश में बि बिल्कुलु 2nd सीढ़ी ते असांजो नेता आहे, कॾहिं साईं महिर कंदो उहो बि CM थी सघे थो पियो। पर DM, डिस्ट्रिक्ट मजिस्ट्रेट जेको आहे उहो डिस्ट्रिक्ट जो राजा थींदो आहे, उहो रीढ़ जी हड्डी थींदो आहे। ऐं सिविल सर्विसेज जी तयारी जे लाइ सिंपल खपे छा, डिस्ट्रिक्ट मजिस्ट्रेट ठहण जे लाइ ग्रेजुएशन
माना 21 साल जो उम्र जो ॿारड़ो हुजे, ॿारड़ी हुजे ऐं ग्रेजुएट कयल हुजे, उहा सिविल सर्विसेज जी तैयारी करे सघे थो पियो। बुनियादी कमु जेको आहे, इहो मुंहिंजो आर्टिकल जेको आहे 14-15 पेज जो आहे, उहो पढ़ण जो हिते को वक़्तु बि कोन्हे। तव्हां वेबसाइट ते उन खे ॾिसी सघो था पिया त उन जी बेसिक एलिजिबिलिटीज़ कहिड़ियूं कहिड़ियूं आहिनि। ॿ ॻाल्हियूं मां हिते रेखांकित करणु चाहियां थो पियो, अंडरलाइन करणु चाहियां थो पियो, वाज़े करणु चाहियां थो पियो त सिंधी ॿोली सिविल सर्विसेज जे मेंस एग्ज़ामिनेशन में, जेको सिविल सर्विसेज जो स्ट्रक्चर आहे उन में आहे हिकिड़ो प्रिलिमिनरी एग्ज़ामिनेशन, ॿियो आहे मेंस एग्ज़ामिनेशन, थर्ड आहे इंटरव्यू ऐं इंटरव्यू खां पोइ सिलेक्शन। त इहो जेको फर्स्ट एग्ज़ामिनेशन आहे प्रिलिमिनरी, हींअर 2011 खां उन में कुझु चेंजिस कया विया आहिनि, उन खे हाणे CSAT चयो वियो आहे, सिविल सर्विसेज एप्टीट्यूड टेस्ट, त उहो बि तव्हां इंटरनेट ते ॾिसी सघो था पिया। मेंस एग्ज़ामिनेशन में टोटल 2300 मार्कुनि जा पेपर थींदा आहिनि, जंहिंमें तव्हांखे 2 पेपर 2 ऑप्शनल वठणा पवंदा आहिनि ऐं 2 ऑप्शनल उहे तव्हां हिकिड़ो पेपर सिंधी लिटरेचर खणी सघो था पिया। ऐं साथियों, मां हिते शर्म नथो महसूस कयां इहा ॻाल्हि चवंदे त जेको बि नौजवान ॿार सिंधीअ में जेको पेपर लिखंदो त तव्हां पाण सम्झो आहियो, पेपर चकासींदो केरु, जाचींदो केरु, केरु जाचींदो, उहो तव्हां पाण सम्झी सघो था, इशारो मां तव्हांखे कयां थो पियो। त सचपच साथियों, तव्हां पंहिंजे ॿारनि खे जेकॾहिं IAS लाइ प्रेरित कयो ऐं उहे IAS ठहनि। ऐं ॿी जेकी इंपॉर्टेंट ॻाल्हि आहे, रुगो हिकिड़ो सब्जेक्ट एज़ अ सिलेबस उन में कोन्हे, गॾोगॾु एज़ अ मीडियम इंडियन लैंग्वेजेस जेके आहिनि 8th शेड्यूल में टोटल हींअर 22 भाषाऊं आहिनि भारतीय संविधान में। उन भारतीय संविधान जी 22 भाषाउनि में हिकिड़ी रिकॉग्नाइज्ड ॿोली जेका आहे उहा सिंधी आहे, जंहिंखे 10 अप्रैल सन 1967 21 संविधान संशोधन विधेयक थियो हुयो, जॾहिं त उन खे तस्लीमी कयो वियो हुयो, शामिल कयो वियो हुयो। तॾहिं खां अॼु ॾींहं ताईं सिविल सर्विसेस में हींअर जेके बि असांजा सिंधी ॿार आहिनि, जेके कंपलसरी पेपर्स आहिनि, जीअं पॉलिटिकल साइंस अगरि लिखणो आहे उन खे त उहो सिंधी माध्यम सां लिखी सघे थो, हिस्ट्री जो पेपर खणणो आहे त उहो सिंधी माध्यम सां लिखी सघे थो पियो। अगेन वरी ॻाल्हि चवंदुसि त पॉलिटिकल साइंस सिंधीअ में जेकॾहिं लिखियलु आहे त कंहिं पॉलिटिकल साइंस वारे प्रोफेसर वटि ॻाल्हि कोन वेंदी, इहा कंहिं वटि वेंदी, नेचुरली सिंधीअ वटि वेंदी। त तव्हां इहा ॻाल्हि मां रुगो इशारो करणु चाहियां थो पियो त पंहिंजे ॿारनि खे तव्हां ज़रूरु उन्हनि खे पाढ़ियो, जिन खे धंधे में वञण जो शौक़ु आहे उहे ज़रूरु वञनि, 5 आङुरियूं वरी ॻाल्हि अचे थी पई, पर समाज में जेकॾहिं पंहिंजो रुसूख़, पंहिंजो रुतबो पैदा करणो आहे ऐं समाज खे कुझु ॾियणो आहे, तन समर्पित, मन समर्पित, धन समर्पित और यह जीवन समर्पित, चाहता हूँ माँ तुझे कुछ और भी दूँ। ये और क्या है, ये और क्या है, ये और आहे त्याग, समाज के वापस ॾियण जी भावना। त इहा जेका भावना आहे उहा कॾहिं ईंदी जॾहिं पाण वटि ताक़त हूंदी, शक्ति हूंदी। शक्ति राजनीति में आहे, तय आहे, सलाम आहे, पर गॾोगॾु जेकॾहिं 63 सालनि में 1 साल में 47 खां पोइ पूरे इंडिया में 2 सिंधी नौजवान बि अगरि IAS ऑफिसर थी वञनि हा त अॼु असां वटि 125 सिंधी ऑफिसर हुजनि हा, 125 सिंधी IAS ऑफिसर हुजनि हा, ऐं घटि में घटि असांजो केतिरो वॾो पावर हुजे हा, तव्हां इहो सम्झी सघो था पिया। सिंधी IAS ऑफिसर सिंधी सब्जेक्ट खणी करे हिकिड़ी फ़हिरिस्त आहे, तव्हां मनोहर अगनाणी जो नालो ॿुधो हूंदो, राजा राम हिकिड़ा आहिनि, इहे तमामु घणा IAS सिविल सर्विसेज में ऑफिसर आहिनि जिन सिंधी लिटरेचर खणी करे IAS ऑफिसर जी पोजीशन ताईं पहुता आहिनि, ऐं राजस्थान में त तमामु घणा आहिनि। हिकिड़ी इहा तव्हांखे ख़ुशख़बरी ॿुधाइणु चाहींदुसि त पूरे भारत में रुगो राजस्थान ई अहिड़ो प्रांत आहे जिथे सिंधी लिटरेचर एज़ अ सब्जेक्ट रिकॉग्नाइज्ड आहे। जॾहिं राजस्थान में आहे त प्रेसिडेंट अवेलेबल आहे, असां मध्य प्रदेश में छो नथा कराए सघूं, असां यूपी में छो नथा कराए सघूं, असां ॿियनि प्रांतुनि जी जेकी उतां जी जेके सिविल सर्विसेज आहिनि, प्रोविंशियल सिविल सर्विसेज, उन्हनि में छो नथा उन्हनि खे कराए सघूं। त इन लाइ साथियों मां अर्ज़ु कंदुसि, हीअ मूंखे मौक़ो मिलियो, मंच मिलियो, जंहिं ते मां चाहींदुसि त अॼु हिन प्रोग्राम खां पोइ जेकॾहिं को असांजे भाउ ज्ञान लालवाणी खे कन में अची चई वञे त इन कम जे लाइ असां तयारु आहियूं, त मां सम्झां थो मुंहिंजो हिते अचणु सखारतो थींदो। ऐं उहा ॻाल्हि आहे त पूरे मध्य प्रदेश जे सिंधी ॿारनि जे लाइ भोपाल में हिकिड़ो सिंधी हॉस्टल ठाहियो साथियो। कोई बि दोस्त, कोई बि वापारी, कोई बि ग्रुप, कोई बि हिकिड़ो एसोसिएशन अॻियां अचे जंहिंमें उहे ॿार रहनि जेके रुगो सिविल सर्विसेज जी तयारी कनि ऐं जेके मध्य प्रदेश PCS जी तयारी कनि, उन्हनि जे लाइ हॉस्टल जो, फ्री कोचिंग्स जो, बुक्स जो इंतज़ाम कयो वञे। ऐं सचपच आख़िरी ॻाल्हि त उन में जंहिंजो इन्वेस्टमेंट थींदो, जेको खंडु विझंदो, त मेवो बि त उन खे मिलंदो न साथियो, मिठाई बि त उन जी थींदी न। महिरबानी।